दिवाली आई है, खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। दिवाली आई है, खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। झूमो सारे, नाचो सारे, हैप्पी दिवाली प्यारे, जलाओ दिए सारे, पटाखे फोड़ेंगे, आई दिवाली प्यारे, हैप्पी दिवाली प्यारे, जलाओ दिए सारे, पटाखे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त ॾियारी जो त्योहार वेझो ईंदे ई महांगाई ग़रीबनि जा लाह कढी छॾिया आहिनि। फटाकनि जो कारोबार ठप थी पियो आहे। महांगाई अवाम जो जीण जंजाल करे छॾियो आहे। फटाकनि जा गाॾे वारा परेशान आहिनि। इन हवाले खां हिननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त जी ख़रीदारी जे हिसाब खां अञा ख़रीदारी में 2 ॾींहं लेट आहे। हिन साल मुल्क जा हालात बि ठीकु कोन आहिनि, उन हिसाब खां ख़रीदारी में थोरी नमी आहे। इंशाअल्लाह ताला 2 ॾींहंनि खां पोइ ॾियारी जी ख़रीदारी ज़ोर वठी वेंदी। फटाकनि जा रेट बि हर शइ महांगाई जे हिसाब खां रेट बि थोरा वधीक आहिनि ऐं फुटी जो कपह जो रेट बि घटि आहे। अला इंशाअल्लाह ताला 2 ॾींहंनि खां पोइ हिनजी ख़रीदारी ज़ोर वठी वेंदी। इंतज़ाम असांजा फटाकनि जा फर्स्ट क्लास आहे। जेको हींअर महांगाई जो दौर आहे, इन हिसाब खां को ख़रीदारी नथी पई थिए। हर शइ जी महांगाई थी वई आहे। हीअ हुकूमत अचण खां पोइ तक़रीबन ग़रीब माण्हू परेशान आहे। कंहिं बि शइ जी सहूलियत न आहे। हर शइ महांगाई आहे। फटाका पेट पूरो कोन थिए, फटाका छा वठंदा। इन करे हर गाॾी वारो परेशान आहे। सभिनी कंहिं 2 लख जो माल वरितो, कंहिं 50,000 जो वरितो आहे। सभु पंहिंजे हिसाब ग़रीब माण्हू वठी फटाका हाणे परेशान थियनि था। हुकूमत खे इहो ई चवनि था हर शइ जी सस्ताई करी वञे। महिरबानी करे ग़रीबनि जो खाधो बि सस्तो करे वञे त ग़रीब अॻिते चुरी सघनि। फटाको माण्हू छा वठंदा। इन साल साईं फटाका महांगा आहिनि जाम। हाँ, इमरान खान फटाका महंगा करी छॾिया आहिनि। बाक़ी पठड़ वारा अनार ॿारंदा आहियूं। डिस्को आहे, पोपड़ आहे, कृष्णा आहिनि, क्राशिन आहिनि, अनार, माचिस, तारा सभु हलाईंदा आहियूं। ॾियारी जो रुझान हींअर कुझु बि कोन आहे। हाँ, ॾिसो 2 ॾींहं खां पोइ छा थो थिए। असांखे सभु सहूलियतूं आहिनि, पर ॾियारी जी ख़रीदारी अञा त घटि आहे। लेकिन छंछरु आचर जो लॻंदी ऐं ॾियारी तमामु ख़ुशी खां, सुठी जज़्बे खां मल्हाई वेंदी आहे। बिल्कुलु सही मल्हाया वेंदा आहिनि। ॾियारी ॾींहुं ख़ुशी में सरकत हूंदा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।